पाकिस्तान सीनियर सिटीज़न एसोसिएशन जे फलाही तक़रीब जो अहवाल रिपोर्ट मंज़ूर कालरो। पाकिस्तान सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद सिंध जे ऑफिस में 16 जुलाई ते ईसी मेंबर डॉक्टर रफ़ीक कुरैशी जे तावन सां हिकु अदद ओवन जो तोहफ़ो यतीम ख़ाने जे मशहूर इदारे SOS जामशुर खे एसोसिएशन जे प्लेटफॉर्म तां ॾियण जे पुरवकार तक़रीब रखी वई, जंहिं में SOS इदारे जो सुपरवाइज़र बि मौजूदु हुयो। शाह लतीफ़ जे दिलरुबा बेतन सां तक़रीब जी कार्रवाई मिस्टर नज़ाकत अली फाज़रानी सर अंजाम ॾींदे बुज़ुर्ग मेंबर साथियुनि ऐं साईं अब्दुल हकीम दायो खां कलाम पाक जी तिलावत सां शुरूआत कराई। उन बाद जॉइंट सेक्रेटरी मोहतरम पीरल ख़ान खोसो ख़्यालनि जो इज़हार कयो। उन खां पोइ इंफॉर्मेशन सेक्रेटरी मंज़ूर हुसैन कालरो तक़रीब जे ख़ासि मक़सद खे पेश कयो। अदी नीलोफर भुट्टो एसोसिएशन पारां फलाही कम जे सिलसिले में कयल शानदार कारकर्दगीअ ते मुख़्तसिर रोशनी विधी। SOS इदारे जे सुपरवाइज़र साहिब हिन तक़रीब ते थोरा मञंदे पंहिंजे इदारे जो दौरो करण जी दावत ॾिनी। अहिड़ी रीति डॉक्टर रफ़ीक कुरैशी पंहिंजे दिलचस्प ऐं मक़सद भरे तक़रीर कंदे तोहफ़ो ॾियण बाबति इज़हार फरमायो। आख़िर में फाज़रानी साहिब मीर मजलिस सदर दरिया ख़ान बलूच साहिब खे पंहिंजनि ख़्यालनि जे इज़हार लाइ दावत ॾिनी। बलूच साहिब एसोसिएशन जे शानदार कारनामनि समेत अॼोकी तक़रीब ते डॉक्टर साहिब खे ख़राज तहसीन पेश कंदे तंज़ीम जी कारकर्दगी खे वधाइण ते ज़ोर ॾिनो ऐं उन बाद एसोसिएशन जे सदर तरफ़ां SOS जे नुमाइंदनि जमाली साहिब खे तोहफ़ो पेश कयो वियो। आख़िर में सभिनी शरीक मेंबरनि में कोऑर्डिनेटर जी ख़िदमतुनि सां ख़ातिर तवासे कई वई।